श्रीमंद भगवत गीता नो फल महत्तम। प्रत्येक पुछेते थे, हे भगवान, हे परमेश्वर, हे प्रभु, प्रारब्ध कर्मन के भोगींद्र मनुष्य केड़े उपाव करे जीवन मुक्त प्राप्त करे सके थो। श्री विष्णु भगवान चयस्त प्रारब्ध के भोगींद्र मनुष्य जेकॾहिं भगवत गीता जो अभ्यास कंदो रहे तो उनके हिन लोक में जीवन मुक्त ऐं सुखी ॼाण उहो मनुष्य कर्मन में नथो लेपिजे। जेकॾहिं ही जीव गीता जो अभ्यास हर रोज कंदो रहे तो जहिड़ी तरह कमल जे पन ते पाणी टिकी कन सघंदो अहिड़ी तरह हिनखे को बि पाप करे नथो सघे। जिते गीता जो पुस्तक हुजे, पाठ थींदो हुजे, उते प्रयाण खां वठी सभु तीर्थ आहिनि। सभु देवताऊं, ऋषि, मुनि, योगी, नारद, ओधू, पार्षदन, सहत, गोपी, गोवाल वग़ैरह पाण उते ई सहायता अचो कनि। जंहिं गीता जो ही विचार पियो थिए, जिते उनजो पढ़ाइण ॿुधण थिए थो, उते पृथ्वी ऐं सदाई निवास करा थो। गीता जे आसरे ते मां रहां थो, गीता ई मुंहिंजो उत्तम घर आहे। गीता जे ज्ञान जो आसरो वठी टिन्ही लोकनि जी पालना करियां थो। गीता ई मुंहिंजी उत्तम विद्या आहे ऐं उहा साक्षात ब्रह्म रूप आहे। उनमें को बि शक कोन्हे। उहा गीता साक्षात अविनाशी आहे, सत्य आहे ऐं महिमा ज़बान सां चई मथे सघिजे। उहा गीता श्री भगवान गीता श्री कृष्ण भगवान जे श्री मुखावण मां अर्जुन खे ॿुधायल टिनी वेदन रूप पर आनंद रूप तत्वों जे अर्थ ऐं ज्ञान सां भरपूर आहे। जो मनुष्य निश्चल मन सां थी उन गीता जे अरिड़हनि अध्यायनि जो पाठ करे त खेसि गऊ दान करण जेतिरो फल मिलंदो। उन में को शक कोन्हे। गीता जे 3 हिसे पढ़ण वारे खे गंगा स्नान जो फल ऐं 6 हिसे पढ़ण वारे खे सोमे अॻे जो फल मिले थो। पर जेकॾहिं को मनुष्य नित भक्ति सां हिकिड़े अध्याय जो पाठ कंदो त खेसि शिवलोक जी प्राप्ति थींदी ऐं शंकर महाराज जो गुण थी उते घणो वक़्तु गुज़ारींदो। जो मनुष्य हिकिड़ो अध्याय हिकिड़ो श्लोक बि खणी रोज़ पाठ करे थो त हे पृथ्वी वो मनुष्य घणे अरसे ताईं मनुष्य जीवन थी रहे थो। जे मनुष्य गीता जा 10, 7, 5, 4, 3, 2, 1 या 8 श्लोक नित प्रेम सां पाठ कनि था, शे अवश्य 10,000 वर्ष चंद्र लोक में निवास कनि था। इन श्री भगवत गीता जो चङी तरह सां पाठ कंदड़ मनुष्य मरण बाद वरी बि मनुष्य थिए थो ऐं पोइ ॿी जन्म में मनुष्य थी चंगी तरह सां गीता जो अभ्यास करे मोक्ष खे प्राप्त थिए थो। जो गीता जो उच्चार कंदो उहो मनुष्य मरण वक़्तु सुधगति खे पाए थो। मनुष्य जेकॾहिं खणे महापापी बि हुजे तॾहिं गीता जे ॿुधण में प्रेम रखण सां उहो सचमुच वैकुंठ खे पाए थो ऐं उते विष्णु भॻवान सां गॾु आनंद भोगे थो। अनेक कर्मनि जे तंहिं खां पोइ जो बि मनुष्य गीता जे अर्थ जो ध्यानु करे थो सो जीवन मुक़त ॼाणण घुरिजे। शरीर खे छॾण बाद हू परम पद खे हासिल करे थो। राजा जनक आदि घणा राजाऊं गीता जो आसरो वठी पाप रहित थी विया आहिनि। जे मनुष्य गीता जो पाठ कनि था परमात्मा था पढ़नि हुनजो इहो पाठ निष्फल थिए थो। अहिड़े पाठ खे तकलीफ़ न सम्झणु घुरिजे ऐं हिन फल सां गॾु जेको गीता जो पाठ करे थो सो मथे चयलनि सभिनी फलनि खे पाए थो ऐं उत्तम गति खे पाए थो। सोते जी महाराज चवे थो त हे मनुष्य गीता जे पाठ करण बाद मुंहिंजो चयल गीता जो ही फल पाठ कनि था से बि मथे चयल सभिनी फलनि खे पाइनि था। हरि ओम तत्सत। गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय। हरि ओम शांति, हरि ओम शांति, हरि ओम शांति।